मेयर कराची बैरिस्टर मुर्तज़ा वहाब शहर में पानी जी लाइनन जी मरम्मती कमन जो जायज़ो वरतो। इन मौके ते MD वाटर कॉर्पोरेशन इंजीनियर असदुल्ला समेत ॿिया आला अमलदार मौजूद हुआ। इन मौके ते मेयर कराची मरम्मती कम मुकर्रर वक्त में मुकम्मल करण जी हिदायत ॾींदे मरम्मती कम हंगामी बुनियादनि ते करण जा अहकाम पण जारी कया। इन मौके ते मुर्तज़ा वहाब चयो त शहर में पानी जी बिना रंडक फराहमी जे लाइ लाइनन जी मरम्मत जो कम कयो पियो वञे। पाइप लाइनन मां लीकेज ख़त्म थियण सां लियारी, सदर, ओल्ड सिटी एरिया, क्लिफ पानी जी फराहमी में बेहतरी ईंदी। चनेसर टाउन, जिना टाउन, नाज़माबाद, नॉर्थ नाज़माबाद ऐं ज़िला वस्ती में भी पानी जी फराहमी में बेहतरी ईंदी। मेयर जो वधीक चवण हो त रमज़ान मुबारक खां लीकेज जे ख़ात्मे लाइ कदम खया पिया वञनि। लीकेज ख़त्म करण जो मक़सद रमज़ान मुबारक में शहर में पानी जी फराहमी बिना रंडक जारी रखणु आहे। शहरियुनि खे फराहमी ऐं पाणी नेकाली जी बहितरीन सहूलतुनि जी फराहमी असांजी अवलीन तरजीहनि में शामिल आहे।